अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त हीउ जेको कमु हली रहियो आहे, ऐं आहियां यूट्यूबर करीम बख्शपली। ऐं ॾिसी रहिया आहियो करीम बख्शपली चैनल। हीउ जेको पराड़ छोकिरा विराए रहिया आहिनि, 3 ढिग करे रहिया आहिनि। असल में इहो हिकिड़ो ढिगो पराड़ जो जेको ज़मीनदार हिकिड़ो माण्हू मका ते बनी ॾींदो आहे त उहो 3 हिसे ते ॾींदो आहे। हिकिड़ो हिसो ज़मीनदार जो, हिकिड़ो हिसो मकादार जो, हिकिड़ो हिसो हारी जो। इन हिसाब सां के 4थे हिसेदारी हूंदा आहिनि, के अध ते हूंदा आहिनि, पर हीउ 3 हिसेदारी आहिनि। इन करे हीउ दोस्त हाणे इहो पराड़ जो हिकिड़ो ढिग हुयो, हाणे हुनखे हीउ 3 ढिगनि में बराबरि विराइनि पिया। जेका महिनत बि आहे, काफ़ी महिनत बि आहे, ऐं महिनत कंदा आहिनि काफ़ी। ऐं जे चाहे 3 ढिग थी सघनि ऐं 3 ढिगनि खे हिननि खे बराबरि जेको आहे करिणो आहे। इन करे हिकिड़ो ढिग जे करे 200 माण्हुनि जो आहे त हुनखे हू टाइम लॻंदो आहे। नंढड़ा ॿार वठी आयो आहे, हीउ हिन ते महिनत करे रहियो आहे। काफ़ी महिनत बि आहे हिन में, ईअं कोन्हे बसि ॻाल्हि करणी आहे कोन्हे। हिकिड़ो भाकुर हिकिड़े ढिग में विझणु हिकिड़ी वॾी महिनत आहे। ऐं हुन खां पोइ हर कम में का न का महिनत खां सवाइ को कमु थींदो ई कोन्हे। बहरहाल हीउ नंढड़ा हारी जेको आहे मज़लूम, वीचारो हारी मज़लूम आहे। पहिरें हू बनी जी महिनत कंदो आहे, बनी जी महिनत करे 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 जॾहिं उहो वरी हुन में सारियूं पोखींदो आहे, वरी महिनत। उहो 6 महीना हुन सारियुनि जे फसल में हू महिनत करे थो। महिनत करे करे वरी लाबारे में वरी महिनत, ऐं वरी लाबारो थी वञे, सारियूं खाइण में महिनत, वरी बनी जी निगेवानी में महिनत, वरी पराड़ विराइण में महिनत, वरी पराड़ खणी वरी हुनजे मालिक जे घर पुॼाइण, वरी महिनत। मतिलबु हू वीचारो जेको हारी आहे, उहो सॼो साल हुन महिनत में गुज़रे थी। ऐं हुनखे बचंदो छा आहे? 100 माण्हू सारी थी, 424 में 30,000 40,000 रुपया। बाबा खणत घणी आहे? बाबा खणत 80,000 रुपया आहे, 60,000 रुपया। अड़े वीचारो मज़ूर वीचारो महिनत केॾा वञे। हू वरी छा कंदो आहे? हुन खणत मां अधु खणत लाराईंदो, अधु मिसकिन खणंदो आहे, वीचारो गुज़र सफ़र कंदो आहे। वरी हुनजी खणत हलंदी पई आहे, यानी की हू जेको हारी आहे मिसकिन, उहो वीचारो मतिलबु 12 महीना हुन ज़मीनदार गिरवी हूंदो आहे। गिरवी वीचारो जाम महिनत कंदो आहे। बहरहाल जेकॾहिं हारी न हुजनि त सॼी दुनिया बुख मरी वञे। असीं दुआ कंदा आहियूं, अलाह साईं हिननि हारियुनि खे, हिननि मज़ूरनि खे, हिननि खे पंहिंजो रिस्क अता फ़रमाए। मुंहिंजा मौला शायदि इन्हनि जो रिस्क बि इन्हनि खे इन्हनि जे ज़रिए असां जहिड़ा ग़रीब माण्हू, अमीर माण्हू खाइनि था। बाक़ी जेको हारी महिनत करे थो, इन हारियुनि खे सलाम आहे। 12 महीना हिन जा महिनत गुज़रंदा आहिनि। असां त को ॾींहुं अहिड़ो न आहे ॾिठो त को हारी वेंजी सैंजी तयारु थी वेठो हुजे, अॼु चए थो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु को कमु कोन्हे। अहिड़ो कॾहिं बि न आहे ॾिठो। बसि हिकिड़ो कमु हथ कढंदो आहे ॿिए कम में, ॿिए कमु हथ कढंदो आहे 3 कम में, ऐं 3 कम हथ कढंदो आहे 4थे कम में। 12 महीना हू महिनत कंदो आहे। 12 महीननि में रोज़ी हू खणत खणियो खायो छॾे, ऐं 12 महीने खणत अधु ॾिए थो, अधु हुन व्याज, ऐं उहो सॼो उहो जेको सामान खणे थो उन ते मिसकिन वधंदो वेंदो आहे। असांजो हारी ॾाढो महिनती आहे। पोरियो ऐं महिनत हिकु असांजे नबी साईं खे पसंदि आहे, महिनत करे खाए थो। ऐं सोचींदो आहियां कॾहिं कॾहिं भई त शायदि हिननि मुलनि मौलवियुनि आलमनि पीरनि फ़क़ीरनि खां अॻु में अगरि को जन्नत में वेठल हूंदो त उहो मुंहिंजी सिंध जो मज़ूर हूंदो, उहो मुंहिंजे पाकिस्तान जो मज़ूर हूंदो, उहो मुंहिंजी दुनिया जो मज़ूर हूंदो। छो मज़ूर जी जेका महिनत करे, पंहिंजे बचनि लाइ ॾींहुं राति महिनत करे ऐं पंहिंजे बचनि खे खाराए थो, शायदि उहो मज़ूर जेको आहे जन्नत में पहिरियां वेठल हूंदो, ऐं उनजो मक़ाम बि जन्नत में हूंदो। हीअ चांहि आई आहे हींअर, छोकिरो पाणी आयो आहे हींअर, पाणी पीअनि पिया। हीअ जेके नंढड़ा ॿार मुरकंदड़ चहिड़ा, इहे स्कूल जा मुरकंदड़ चहिड़ा आहिनि, हिननि खे स्कूल वञणु खपे हा। बसि हीअ हिते वेठा आहिनि। हल शायदि केतिरी महिनत आहे ॾिस, हीअ ॿार स्कूल वञण जहिड़ा आहिनि, पर हीअ हिते महिनत करे रहिया आहिनि। शायदि इन्हनि जी रिस्क हिते रखियलु आहे। 12 महीना हारी महिनत करे थो, ऐं 12 महीननि खां पोइ वरी उहो साईं हल ॾिस हीअ वेठो कीअं था खणनि।
माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह वाह हिननि जो दिमाग़ जो कमाल आहे हिननि जो दिमाग़ जो कमाल आहे जो बाबा हिननि जो दिमाग़ जो कमाल आहे वाह केॾी महिनत आहे हल आख़िरकार वरी बि हे खणंदा हितां डबल ट्रिपल महिनत कंदा आहिनि हे ख़बर छो हा शायदि हिननि जे लाइ जन्नत ठही इन्हनि माण्हुनि जे करे आहे ऐं इहा जन्नत में जा माण्हू पहिरियां पहिरियां वठनि शायदि न मूंखे पक आहे मलनि ऐं फ़क़ीरनि आलमनि खां अॻु में अगरि कोई जन्नत में वेठल हूंदो त उहो मुंहिंजी सिंध जो मज़ूर हूंदो हा मज़ूर हूंदो जन्नत में अगरि को आलमनि ऐं मौलवियुनि खां फ़क़ीरनि खां अलावा अगरि को वेठल हूंदो त उहो मुंहिंजो सिंध जो मज़ूर हूंदो उहो मुंहिंजो सिंध जो मज़ूर हूंदो बेशक बेशक ॾिस त सही केतिरी महिनत था कनि हे नंढड़ा ॿार स्कूल वञण जहिड़ा गुलनि जे गुलाबनि जा गुल ॿार केॾी महिनत कनि हल हा अलाह हिनखे ॿार मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा